بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। لا أقسم بهذا البلد कसम आहे मूंखे हिन अज़मत वारे शहर मक्का मुकरमा जो وأنت حل بهذا البلد ऐं रसूल अरबी तव्हां हिन अज़मत वारे शहर में रहंदड़ आहियो। ووالد وما ولد لقد خلقنا الإنسان في كبد कसम आहे रसूल अरबी जो ऐं उन जी उम्मत जो बेशक तहक़ीक़ असां इंसान खे तकलीफ़ लाइ पैदा कयो। أيحسب أن لن يقدر عليه أحد छा उहो यानी काफ़र भाए थो त को बि हिकिड़ो उन ते क़ादिर न थींदो। يقول أهلكت مالا لبدا उहो चवे थो मूं तमामु घणो माल विञायो। أيحسب أن لم يره أحد छा उहो भाए थो त उनखे को बि नथो ॾिसे। ألم نجعل له عينين ولسانا وشفتين وهديناه النجدين छा असां उन लाइ ॿ अखियूं पैदा न कयूं ऐं ज़बान ऐं ॿ चप पैदा न कया ऐं असां उनखे ख़ैर ऐं शर जूं ॿ वाटूं न ॾेखारियूं। هل اقتحم العقبة पोइ अक़बह में टुपो न ॾियो। وما أدراك ما العقبة ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो त अक़बह छा आहे। فك رقبة أو إطعام في يوم ذي مسغبة बाने खे आज़ाद करण या बुख वारे ॾींहुं ताम खाराइण। يتيما ذا مقربة أو مسكينا ذا متربة उन यतीम खे जेको वेझो माइट हुजे या उन मिस्कीन खे जेको मिटीअ में रहंदड़ हुजे। ثم كان من الذين آمنوا وتواصوا بالصبر وتواصوا بالمرحمة पोइ उहो अहिड़नि माण्हुनि मां हुजे जिन ईमान आंदो ऐं हिक ॿिए खे सबुर जी वसियत कई ऐं हिक ॿिए खे रहम व करम जी वसियत कई। أولئك أصحاب الميمنة इहे साॼे पासे वारा यानी बेइज्जती आहिनि। والذين كفروا بآياتنا هم أصحاب المشأمة ऐं जिन माण्हू असांजी आयतुनि जो इनकार कयो उहे खाॿे पासे वारा यानी दोज़खी आहिनि। عليهم نار مؤصدة उन्हनि ते दम ॾिनल बाहि हूंदी।